अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों आख़िरी किस्त जी तव्हांखे अॼु पूरी मुकमिल कहाणी भी ॿुधायूं ऐं सीज़न 2 जी भी तफ़सील ॾींदासीं ऐं इहो भी तव्हांखे ॿुधाईंदासीं आख़िरी किस्त बिल्कुलु ख़त्म थी चुकी है। आख़िरी किस्त अचणी आहे या न अचणी आहे, सीज़न 2 भी अचणो आहे या न, बिल्कुलु पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं ऐं कुझु ॿिया अहम राज़ आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे भी तव्हां सां पंहिंजे इन वीडियो में शेयर कंदासीं। दोस्तों पहिरियां वीडियो के पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं हर अपडेट तव्हांखे सभु पहिरियां असांजे यूट्यूब तां मिली वञे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राति जेका किस्त अफ़वाहूं हली रहियूं ईंदी राति किस्त लास्ट किस्त उहा ना आई, ज़हर ज़िंदगी जी आख़िरी किस्त ना आई। आख़िरी जो मक़सदु इहो हुयो त उहा ई हुई जेका तव्हां ॾिठी हुई। इहो भलो न कयो वियो, हिकिड़ो ज़ालिम खे ड्रिगो रसो ॾिनो वियो ऐं हिकु मज़लूम खे मारियो वियो। इन जे करे इहो वॾो असरु वेंदो हिकिड़ो त आवाम जे मथां, ॿियो आवाम जेको आहे 2 सालनि जी महिनत ज़ाया थी वई, 2 सालनि ते माण्हू ॾिसंदा रहिया इन सोच में त कमाल खान जो आख़िर में हशर बुरो थींदो, लेकिन ईअं न थियो। इन ज़ालिमनि खे खटाए इन हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे सॼी सिंध ते त सिंध ते ज़ालिम ई आहिनि, ॿियो कोई न आहे ऐं मज़लूम जेका आहिनि उहे ईअं मरी वेंदा। अहिड़े हिसाब सां इहा ई आख़िरी किस्त हुई जेकी तव्हां ॾिठी। कमाल खान रबन खे सभिनी खे मारे छॾियो। हाणे सीज़न 2 जूं ॻाल्हियूं जेकियूं आहिनि, अगरि सीज़न 2 दोस्तों आयो त 2024 में ईंदो ऐं उन खां पोइ पहिरियों मोहब्बतनि जो माग ड्रामो हलंदो, उन खां बाद में ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2 हली सघे थो, न फ़िलहालु को आसिरो कोन आहे। ऐं अॼु तव्हांखे हिकिड़ी शाम वीडियो अहम वीडियो तव्हां सां शेयर कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।